हल्के थाणो बुलाखां जे 4 देहुन कलोखोर हथलबुत बबर बंद ऐं उठपलाण जे रवासी पालारी ऐं जोखिया बिरादरी माण्हुनि जे अबनि ॾाॾनि जी मौरूसी हज़ारे एकड़ ज़मीन जा खाता जालसाज़ी ज़रिए नाला तब्दील करे ज़मीन विकिरो करे मक़ामी माण्हुनि सां कयल वॾे फ्रॉड जो सिंध हुकूमत एंटी करप्शन पुलिस तौरु DC जामशुर को बि नोटिस न वरितो आहे। मक़ामी ॻोठाणनि जी दावनि बावजूदि अख़्तियारियूं ख़ामोश तमाशे बणियल आहिनि, जॾहिं त मुतासिर जोखिया बिरादरी लैंड माफ़िया अॻवान गुलाम नबी पालारी ऐं सहूलियतकारनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाइण जो चिता ॾिनो आहे। इन सिलसिले में मुतासिर सजाद जोखे ॿुधायो त लैंड माफ़िया अॻवान गुलाम नबी पालारी पंहिंजे सहूलियतकारनि जी मदद सां संदन मौरूसी ज़मीन जो खातो जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे ज़मीन करोड़नि रुपयनि में बिल्डर खे विकिरो करे छॾी आहे। हिन ॿुधायो त लैंड माफ़िया अॻवान गुलाम नबी पालारी जालसाज़ी ज़रिए जोखिया बिरादरी जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जी 100 एकड़ ज़मीन जालसाज़ी ज़रिए बिल्डरनि खे विकिरो करे छॾी आहे। बिल्डर संदन ज़मीन ते हाउसिंग स्कीमूं तइमीर करे रहिया आहिनि। गुज़िरियल केतिरे अरसे खां इंसाफ़ ऐं जालसाज़ी ख़िलाफ़ DC जामशुरो ऐं मुख़्तियारकार थाणो बुलाखां जी ऑफिस जा चकर काटे रहिया आहियूं, पर रेवेन्यू ऑफिसर लैंड माफ़िया अॻवान गुलाम नबी पालारी सां ॿिट हुअण करे संदन केरु बि दादाश्री करण लाइ तयारु न आहे। हिननि PPMPA मरकज़ सिकंदर ऐं पालारी बिरादरी जे समूरनि मौजूदनि खे अपील कई त लैंड माफ़िया अॻवान गुलाम नबी पालारी पारां जोखिया बिरादरी माण्हुनि जूं जालसाज़ी ज़रिए ज़मीनूं विकिरण करण वारे मामले जो राजूड़ी निबेरो कराए जोखिया बिरादरी जे माण्हुनि सां थियल जालसाज़ी ऐं फ्रॉड जो तदारक कयो वञे, न त ॿी सूरत में जोखिया बिरादरी लैंड माफ़िया अॻवान गुलाम नबी पालारी ऐं संदन सहूलियतकारनि ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कंदी।